कादे निकता आयो नूरानी ते पंध था वञो भला सरकार ते पंध था वञो यार गाड़ी तो अदा तू करे तो हमरा अदा माला लाउत करणो हेडे लाउत कोने बा ना हेडे नूरानी नूरानी ते साईं नूरानी ते लाउत पहुंचे आ पप्पू सा छा तो करी वा वीडियो ते ठाया केंजो नूर मोहम्मद जो ओडे परते भर न जबलन बबलन जो नूर मोहम्मद जो भरी लो सही आ मां भी भरियो थे मैं नेट ते सुबाने तुम भी छा मसलो छाए छा मसलो छाए तो पुलिस वाला तुम बेरे ॾिसो ए तुंहिंजी सजा है तो न छॾिया गाॾी हेॾे अच्छा हा हा पुलिस वारनि जी आहे न भाउ नथा छॾियो मर्ज़ी अथव अस्सलाम वालेकुम संगत कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो तयारी आहे नूरानी नूर ते चकर हाज़िरी आहे असांजी सॼी असांजी गाॾीअ ते आई आहे ट्रक काया आयासीं पर मोहम्मद फ़क़ीर खां अॻिते हाणे ताईं असांखे न छॾियो आहे पुलिस वारनि अलाह ख़ुशि कंदनि गाॾी पोइ बीहारी अथनि पर हाणे ट्रेनिंग कंदा था हलूं वॾा वॾा पहाड़ जबल नूरानी सरकार जो रंगी पंहिंजो आहे इहे हथड़ा बि कढाया आहिनि असां सां इबादत भाउ पैदल हितों वेंदासीं मौला अली साईं जे क़दमनि ते उन खां पोइ साईं जन जी दरगाह ते देवनारे तलाव कंदासीं तमामु बहितरीनु सुकून वारो माहौल आहे तकड़ो अच तकड़ो अच हर बहादुर साईं शतो खान पावर भी वञे थो पियो हिन खां हली हाल वठूं था कीअं थो महसूसु करे हिते अची सर हिकिड़ो मिंट सर लॻे थो तव्हां थकिजी पिया ना बाबा पोइ बाक़ी कल ना कहिड़े टाइम निकिता आहियो तकरीबन 9 बजे निकला हूं अच्छा 9 बजे निकिता आहियो मज़ो अचे थो सफ़ा बहितरीनु कमु आहे हे साईं जा जबल तॾहिं चवंदा आहिनि जीअं छा जंगल में जबल में ये जबल चारों तरफ ये असांजा पोड़ा जवाननि खां अवल गोली लॻा था हिननि वॾी स्पीड अथनि पर हली हाल वठूं था मामा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम काने तैयारी आहे ना होते से गाड़ियूं हिन करे नथा छॾनि या गाड़ी ना जड़ी जगह ना हा हे रोड ठहियो मां सम्झो हा हिन रोड जे करे असां गाॾियूं नथा छॾनि रोड ठहे थो पियो तव्हां ॾिसो आहिनि पोड़ा पर सभिनी खां तिखा असांजे काफ़िले में अॻ में पोड़ा आहिनि बाबा काऊं चकर आयो बाबा हवा खेल 7-8 जगह है माशाल्लाह माशाल्लाह खट जबल ते वियो आहे घट जगह ते भला उन जे लाइ छा चवणु चाहींदे उन गाड़ी चाहे ॾाढो मज़ो लॻो पिया वञी चढ़ण माण्हू मथे अच्छा हा उते हिकिड़ो पाणी जो चश्मो बि आहे जबल में घणा कलाक लॻंदा आहिनि तकरीबन 2-3 कलाक लॻी वेंदा अच्छा हा रंग आहे न वापसी ओटो मोटो 3 कलाक भला टाइमिंग काएं बजे वञनि काएं बजे चढ़नि ॾींहं जो थिए जा निमाज़ टाइम ते चढ़ी वञनि मथे तकरीबन 4 बजे वञनि शाम जो अच्छा राति ऊंधा थी वञनि वापसी अचण
माना सुबुह 4 बजे वञनि न त देरि थी वेंदनि ईअं न हाँ निमाज़ पढ़ी बिस्मिल्लाह करे चढ़नि हाँ पोएं चकर भला असां हलियासीं घणो टाइम वरितो अथई 3 कलाक लॻी विया असां चढ़ण में सिर्फ़ु चढ़ण वापसी वापसी हम 1.5 कलाक मूंखे यादि आहे जीअं त असां तक़रीबन 8 बजे चढ़ियासीं मंझंदि जो 3 बजे वापसी आयासीं वापस ऐं उन खां पोइ बि साह कोन हो कंहिंमें बि हाँ रंग आहे साईं असांजी संगत मथे पुल तो टपी आई असां नदीअ मां अंदरूं संगत मथे असां हा जगह थी त वञो हा हे माना हिन पुल बुल ठहे थी योली 5 नारा 5 तनी 1.25 लाख नारे हाज़री योली हाज़री अदान पंधु इलाही पियो आहे संगत असांजी अचे वञे थी पई असांजो पोएं भेरे बि मामो रफ़ीक जोड़ी वालो कुझु संगत पुराणी आहे कुझु कोन्हे पोएं चकर बि तक़रीबन 20-22-23 ॼणा हुयासीं हिन चकर कुझु नई संगत आहे थोरो साईं सको थियो आहे चढ़ण में मामा हाँ को आहे रंगा मौला जो चारों तरफ जबल ही जबल है असांजो पुराणो जोड़ी वालो उस्ताद आजन पोएं चकर बि मूंसां गॾु उस्ताद आजन कीअं थो महसूसु करीं पाए हिन चकर पंधु अची वियूं गर्मी आहे गर्मी असां फ़क़ीरनि खे छा कंदे अच्छा भला सिक हुए ई तक़रीबन 15 महीना 16 थी विया आहिनि ॾाढी अच्छा हर साल ईंदे माना इंशाअल्लाह मथे साल ईंदा त इंशाअल्लाह गाॾी कराईंदासीं हेॾे हयाती रही त इंशाअल्लाह हिते मथे चढ़ंदा उन साईं ते हा होॾे हलंदासीं देवनर तलाव ते हिन साईं दरगाह ते पहिरियों साईं तो ज़ियारत करे अचूं वापसी हा वापसी पर मूंखे लॻे थो हिन जॻह लाउत न थींदी असांजी राति थी वेंदी 5 बजे खां पोइ बंदि करे छॾींदा आहिनि ईअं ई आहे न वरी साईं जो खूब ॾिसंदासीं अञा साईं जेतिरो पंधु करे आया आहियूं एतिरो पंधु वापसी आहे अञा उन खां पोइ जेको आहे तो साईंअनि जी दरगाह आहे चारों तरफ़ पहाड़ आहिनि चारों तरफ़ पहाड़ मज़ो ई मज़ो पढ़ियल इहे साईं ट्रेंड थियल फ़क़ीर नथा छॾनि कंहिंजो वास्तो ये साम्हूं पहाड़ ई पहाड़ आहिनि साम्हूं ओॾे दरगाह नज़र अचे थी इहा दरगाह आहे साईं ऐं फ़क़ीर साईं जी हेठि मुरारी साईं जा क़दम आहिनि हेॾे चारों तरफ़ पहाड़ ईअं ई चवंदा आहिनि जबल में शाह जंगल में शाह जीअं शाह केकड़ा अचनि था पिया केकड़नि खे छॾनि था बाक़ी असांजी गाॾी न छॾनि था सॼी संगत पंधु आहे इबादत घणा चकर आयो आहे 5-6 चकर मजा आहे हिते अच्छा हिते ॼाओ आहे जबलनि में ॼाओ आहे अच्छा सच थो ॻाल्हाईं या कूड़ थो हणी मुंहिंजी पैदाशी हिते कूड़ न टायर पंचर थी पवंदी तुंहिंजो हा नूरानी सरकार ते आयो आहे सच ॻाल्हि आहे अलाए असांजो दोस्त फारूक वॾी हिनखे बि साईं सिक हुजे घणा चकर तयारु थियो न आयो आहे फारूक घणा चकर तयारु थियो न आयो आहे उर्दू चाखां ते कितनी बारी तैयार हुए हैं तो नहीं आया फिर इधर 7 चकर छोकिरो तैयार थियो आहे पर न आयो आहे साईं अॼु लोरी छिके आयासीं सॼी राति कमु कयो अथई थको पियो आहे पर पोइ बि
इहो आहे साईं रंग ई रंग जीअं शाह जबल में शाह मुनीर थकिजी पियो आहियां ना बस थकजी कोन बस सारा तो पर करना चश्मो कारे की चश्मो यार किरी किरी अंधो हां हां यार यो कूड़ना टायर पंचर थी पवंदी तुंहिंजो बि पाए 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 आया हा नज़र अचे थो हां हां हे घणा आहिनि ये ट्रे बसि पोइ पास आहे तूं अने इन जगह रे नूरानी पास आहे पास केड़ी गाड़ी ओ या सामो हां साईं साम्हूं इन में कार नज़र अचे थी तव्हां ॾिसी सघो था चवंदा साईं हिन में बि इबादत कई आहे नूरानी सरकार शाह बिलावल नूरानी इन कार में जन किलो पैसे पचाओ हेलो 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 मामा एंट्री हलियो आहे तूं एंट्री ॾे त तूं पहिरियों चक्कर आयो आहे आयो आहे अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे ॿियो चक्कर कयो आहे अच्छा ॿियो चक्कर हा इहे पहिरियां गाॾी छॾींदा तोड़दे ई वेंदा असीं हाणे चए थो शायदि इन हा पुल जे करे कोन था अचनि बाक़ी सही हो सॼो सिस्टम इन खट जबल ते वियो उन जा तासुरात कुझु साईं खट जबल ते असां विया आहियूं हुते हज़रत अली ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुते कचहरी कंदा हुआ माशाल्लाह हुते माशाल्लाह असां ज़ारत करे आहियूं बाबा विया आहियूं चढ़ी आहियूं इहो चवनि था माना माण्हू त मौला अली साईं जन नबी साईं जन कचहरी कंदा सही ये हकीकत आहे सही हकीकत आहे हकीकत आहे उते जेको आहे साईं जेको झुड़ आहे न हा उन जबल खे सलामी करे पोइ लंघंदो आहे बिल्कुलु मां बि वियो आहियां हिन महिल साम्हूं नज़र अचे थो हिन महिल त टाइम कोन्हे असां नथा चढ़ी सघूं सिज लही सही वेंदो ॻाल्हि आहे बाक़ी दिलि जी कैफ़ियत ॿुधायो त नूरानी सरकार ते अचो था तव्हांखे छा महसूसु थिए थो ॾाढी ख़ुशी महसूसु थिए थी ॾाढी भला हाणे ईअं सम्झूं था त जीअं असां हज करे आया आहियूं ग़रीब माण्हू वाह, आहियूं ईअं सम्झ हज नसीब हा थो थिए बिल्कुलु असांखे बिल्कुलु भला को रंग लॻो आहे कोई वाक़ियो नूरानी सरकार जो साईं हिकिड़ो न पर मूंखे ॿ टे चकर वाक़िया लॻा माशाल्लाह 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 अहिड़ा हिकिड़ो ॿुधायो अहिड़ा जे मां ग़रीब हुउसि साईं सभु हाणे अल्हम्दुलिल्लाह ड्राइवर आहियां माशाल्लाह ऐं ड्राइवरी कयां थो ड्राइवरी खां अवल क्लिंट्री कई अथई हा क्लीनरी कुझु बि न भला छा कंदे ड्राइवरी खां पहिरियां मज़दूरी कंदो हुउसि मज़ूरी मां अचानक डारे कोनी चढ़ियुसि सीट ते वाह माशाल्लाह माना इहो नूरानी जो रंग इहो सी नूरानी जो रंग लॻो वाह, मूंखे वाह। अल्हम्दुलिल्लाह वरी ज़ारत ते आया बिल्कुलु, आहियूं बिल्कुलु। ज़िंदगी आहे वरी अॻे साल ईंदासीं बाबा साईं मूंखे बि नूरानी जो रंग लॻो अलाह साईं मूंखे पंहिंजी गाॾी ॾिनी आहे अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे वरी हा, हींअर ज़ारत ते आयोमांसि अगले दफ़े आयासीं, हाज़िरी कुझु बि न भरण आयो हुयो, बाबा हाणे अलाह साईं पंहिंजी। हाज़िरी भरण आयो आहियां मूंखे मालिक साईं पंहिंजी गाॾी ॾींदो त वरी मां पाण गाॾी काए वेंदुसि हिते बाबा अच्छा माना इहा बास हा बस इंशाल्लाह अगर मूंखे अल्लाह पंहिंजी गाॾी ॾिने गाॾी ते ईंदासीं त ज़ारत करे वेंदासीं मूंखे वठी अचिजा इंशाल्लाह ज़िंदगी रही ॾींदासीं हिकिड़ो ॿियो बि अमराबाद जेको हाज़ुर बहाज़ुर मूंखे गॾु वठो अचो अदा मामो रफ़ीक बि चएसि थो त मूंखे गॾु वठी हलिजो हा त गॾु ईंदासीं अल्लाह ख़ैर कंदो अबा अच्छा ज़िंदगी रही त इंशाल्लाह भला हे बि को रंग थी जो मोहम्मद फ़कीर वटि गाॾी बीहारे पैदल आहियूं सुकून सां वॾो मज़ो हा से वरितो वॾो मज़ो बिल्कुलु बिल्कुलु साईं आहे। ऐं एतिरी उस आहे पर गर्मी महसूसु नथी थिए नथी थिए बिल्कुलु भला एॾे छा आहे मथे माण्हू वञनि था पिया